साथियों, आऊं आहियां तव्हांजी होस्ट अलीज़ा। अॼु आऊं तव्हांखे ॿुधाईंदसि नाड़ो जे बारे में। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। नाड़ो जंगली गाह में थींदड़ वल आहे, जेका अक्सर करे पोखे वेंदड़ हर फसल में पाण मुरादो फुटे पवंदी आहे, ख़ासि करे कणिक जी मौसम में। ही वल कणिक खे नुक़सान रसाईंदी आहे। अचो मां तव्हांखे ॾेखारियां थी नाड़े जो बूटो। तव्हांखे जेके गुल नज़र अचनि था, इहे सभु नाड़े जा बूटा आहिनि। नाड़े जा पन 1 इंच वेकरा ऐं 2 इंच डिघा थियनि था। ये नाड़े जा पन आहिनि। नाड़े में वल जिया तंदू कोन थियनि, पर नाड़े जी वल हर बूटे खे पाण मुरादो फिरंदी ऐं जकड़ींदी वेंदी आहे। ही नाड़े जो बूटो आहे ऐं हिन बूटे खे हिन वकेड़ी छॾियो आहे। नाड़ो लॻभॻि हर मौसम में फुटणो जारी रखे थो। नाड़ो हर क़िस्म जी ज़मीन में फुटे थो। नाड़े जी वल अप्रैल ऐं मई महीने में अहिड़ा सुहिणा गुल कंदी आहे जो ईअं पियो लॻंदो ॼण कुदरत जंग जे सिंगार जो बंदोबस्त बि पाण मुरादो करे छॾियो आहे। नाड़े जा गुल अछा ऐं वाङणाई रंग जा ॾिसण सां अखियुनि खे सुरूर पिया बख़्शींदा आहिनि। इन जा वाङणाई ऐं अछा गुल नाड़े जा गुल घणी गर्मी बर्दाश्त करे कोन सघनि, उन करे सुबुह जे वक़्तु टिड़ंदड़ गुल मंझंदि जी गर्मी में कोमाइजी वञनि था। नाड़े जी वल खे मेहूं, ढगियूं ऐं ॿकरियूं शौक़ सां खाईंदियूं, पर वल ते को फ़र्क़ु ई कोन पवे। ॿिए ॾींहुं वरी साॻी तयारु थियो वञे।